चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स ठायो बस हाणे बस नूरल जी बेइज्जती ते तो एडो तो खिली दरवीसी खुली थई अच्छा ने खिले रखे किते खिली खुली न पवी रुआ चूड़ा छा बुधाया केड़ा दास्तान बुधाया खुशी ने जा जिंदगी में मुखे ब दफा खुशी मिली पहली खुशी उन ॾींहुं मिली जंहिं ॾींहुं मुंहिंजो बाबू मरिया तो गुज़ारे वियो पुछी छो अच्छा इहो त जॾहिं मूं तॾहिं हुनजी सॼी मिल्कियत जमो पूजी मुंहिंजे नाले ते थी वई ॿी खुशी नंबर 2 खुशी हाणे मिली हा कहिड़ी उहा इहा आहे त नूरल खे निपूड़ जण जी ऐं उन्हनि माण्हुनि निपूड़ियो अथसि जेके नूरल जे अॻियां पढ़ण में अटो छाणींदा हराम जो कमाल आहे सेठ साहब हराम जो कमाल आहे ज़रो पेट में छा अंदर वियनि त सॼो ओभर सॼी ज़िंदगीअ जो नूरल जे मथां कढियनि हाय सेठ साहब छा ॿुधाए जॾहिं हवा मूंसां गॾु हुई न त इहा शींहं थियण वारी दवा मूंखे पियारींदा न त मां कहर कयां हा कहर हा यार काश जेकॾहिं मां ईअं कयां न शायदि तुवारो घर बि फिटण खां ऐं बर्बाद थियण खां बची वञे हा पर जेका नूरल जी फिटी आहे इन फिटण जे लाइ मां ॾिसण जे लाइ मरां थो कीअं फिटी आहे नूरीअ जी आमीन हो वरी कॾहिं असांजे ॻोठ में लॾे आयो आमीन माण्हूअ जी ॻाल्हि कोन थी कयां मां नूरल जी ॻाल्हि थो कयां नूरल जी फिटी अथसि बसि ऐं वारी तॾहिं फिट अथसि जॾहिं मां नूरल जे एक्स वाइफ माना अॻी घर वारी सां मां लाऊं लही कुंवार पढ़ाए हिन ॻोठ में ईंदुसि सो वरी हाजी लकुड़ जे घर में से त उन जे लाइ पहिरीं तोखे पंहिंजी न्याणीअ खे क़ुर्बान करिणो पवंदो हाणे ॻाल्हि रुॻो मूंखे इन मुझायो आहे त इन सुठो ॾे ॻोल्हण जे चकर में इहो जेको मिठड़ो आहे टियूं इहो बि पर करे उॾामी न वञे ऐं इहो टियूं कंदो उॾामी वरी कंहिं ॿिए वण ते वेही रहे त पोइ हुकुम करी त ॻाल्हि खे हवा वांगुरु हुलाए वठां हा हुलायूं था पर ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो ॾींहुं यार मूंखे छॾ कुझु सोचियो गाना बदबा मेहंदी लॻंदी आजाणीअ खे मेहंदी लॻंदी गाना बदबा वारीअ जा खाना बाक़ी इहा कसर रहिजी वई त शैतान जे चवणनि ते वञी पंहिंजे सॻे सोटरनि सां विड़ियाओ ऐं असांजे दुश्मन सां वञी रिश्ते जी घुर कई अथव दुश्मन चई छा अकुल कोन्हे छा दुश्मननि सां त असां अॻ में गॾियल हुआसीं असांखे ओॾी महिल ख़बर कोन हुई हाणे असली असां दोस्तनि सां गॾिया आहियूं इन जो मतिलबु इहो आहे त असांजा भर तव्हांजा थिया दुश्मन ऐं हाजी लकुण तव्हांजो थियो सॼण ईअं न हा इहो ई तव्हांजो सॼण आहे न जंहिं तव्हांखे हराम पीआरे पटड़ी मां ई लाहे छॾियो वतो तव्हां खेड़ियुनि में खुरड़ियूं हणंदा अजई पटड़ी त लाथई कोन्हे असां शीं थी पियासीं शीं तॾहिं त नूरल जहिड़ी बला खे टूबेल वारी कोटड़ीअ तां सिर वणी करे भॼाए छॾियोसीं असांखे लकुण इहो हराम असांजे फ़ाइदे लाइ प्यारो आहे उनखे ख़बर रही होश में हूंदा न पंहिंजे सोटण जे साम्हूं ॻाल्हाए बि कोन सघंदा हाणे निचे में हूंदा त ॻाल्हाए वेंदा ऐं असां ॻाल्हायोसीं हल इहो बि ठीकु आहे तव्हांजे चवण ते तव्हांखे ज़मीन बि मिली ऐं तव्हां पंहिंजी कोठी बि आज़ाद कराई बाक़ी हिन सां मिठी कढण जो कहिड़ी ज़रूरत आहे
हाँ ज़रूरिया छो त असां जी लकुड़ सां गुच मुच थियण था चाहियूं जीअं फुट मुझी वेंदो आहे न असां ऐं हाजी लकुड़ ईअं मुझण था चाहियूं असां त पंहिंजे मिटूअ खे कुर्बाई ताईं था परणाईंदासीं केरु गॾु हले या न हले भले ये दुल छॾण वारा न हलनि न भले ये सिर ॾियण वारा न हलनि पिया असांखे परवाह न आहे असां पंहिंजे सिर पाण ॻाईंदासीं ईअं न त पुता बिल्कुलु सही तो थी घोट बन तो कसो नियत तुंहिंजी को सुठा ना लॻो बुढ़ी भी कोन समरो पार खे बि वठी दुश्मन सां मिटी कंदे ठहंदो न है न वरी बि साॻी ॻाल्हि लकड़ असांजो दुश्मन न आहे जेकॾहिं हिन ॻोठ में असां जेको सॼण आहे न त उहो अलहाज मीर मुतबर जनाब असांजो वॾो बापो हाजी लकुड़ आहे बाहि न्यास सिर खे मुंहुं जरको उन जी त तारीफ़ ईअं थो करे ॼण शादीअ जा कार्ड वेठो थो लिखराई हा न कुझु थिए बि नथो कंहिंजी शादी था करायो तुंहिंजी शादी मुंहिंजी शादी कंहिंसां जच्चा तूं करण थो चाहीं पोइ भला बाबे घुरायां ख़ुशी त ॾिसीस मोए खे ख़ुशी मां अटैक न पइजी वञे हल मिठू तूं बि पंहिंजे पीउ उतरादी जो नंबर मिला त जल्दी हिते पहुचे हा हा हाणे ई मिलायांसि थो हलो बाबा हाँ बाबा हाँ 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 अदी हींअर ई मुंहुं वञी दरवाज़े में लॻो आहे ॿाहिरि वञी के गाॾी में न लॻे काननि बदन में हाणे कोन लॻंदो हाणे गाॾियुनि जे मथां चढ़ंदो घोट थींदो हाजी लकुड़ जे दर ते वेंदो कुंवार परणाए मोटी ईंदो हली अचंदा गुता त हलूं हाजी लकुड़ जे दर ते उन को पुछा बि त कयूं न त उहो राज़ी आहे या न हर भरू असां वारे चोरो वते तो हंबोच वरंदो हाजी लकुड़ सां काॾे वेंदो उहो असां कंधु कोन कढाईंदो त पोइ जल्दी कर हल त हलूं बा के जूता तो शर्म न तो अचई चपल हेॾे तिता करे लका तो न वली पाई त मन पोइ मूंखे ख़बर कान मूं चो हले थो हले छा पुतो सभु त मूंखे परणाइनि था बाबे खे इहा ॻाल्हि मां साम्हूं वञी ॿुधाईंदा वॾी महिरबानी हा हा ॻाल्हि वञी थी पहुती आहे जो छोरो पी खे तो घुराए उन्हीं के तो ॻाल्हियूं ॿुधाए आहे छा चक्कर ए बदशिकला भी हिते विछाइल जा तूं छो ॾिसी शिकल अथनि सुठी मोहरा न दधा कॾहिं ॿुधी बि नथा मरो अदा बता जीअं दस बता छकी पाण नथो तेर न ज़ाल वांगी गंद में कपड़ा खणी गिटन में पिंदो तो वते वरी असां ते टोक टोक कराई अदी ये असां वारा मुड़ुस कोन मुड़ंदा इहा मिटी थींदी अदी पर असां बि त पंहिंजे नीह चुटीअ ज़ोर लॻाईंदासीं थी सघे या मिटी न बि थिए अदा छो ख़ैर त आहे गंढ खई अथई आओ दी ये वठो कपड़ा अदा ई कंहिंजा आहिनि मुंहिंजा आहिनि थी भाॼाई माधाणी मूंखे कपिड़नि धोअण खां चुप जवाब ॾेई छॾियो सिधो सिधो सुलखो तो जवाब ॾिनई चई त मूंखे ॿिया बि कम आहिनि अलाए कहिड़ो वाव घुलियो आहे असांजा मुड़ुस फिरी विया आहिनि ऐं अदा बूरल जी ज़ाल हथनि मां निकिरी थी वञे इहो त मां बि ॾिसां पियो हींअर इहो मिठू शादियूं कंदो पियो वञे ऐं इहो उबतो सुबतो वरी ॾंद कढी ॾाढियूं खंबोशूं हणंदा पिया वञनि अदा इहो मिठो उतरादी जो पुट इन लकड़ वारी धी सां परणाइनिस था ऐं असांजे मुड़ुसनि खणी पटका ॿधा आहिनि अती इहा त ॻाल्हि हले थी पई पर तव्हां पंहिंजे मुड़ुसनि खे नथियूं सम्झायो इन दुश्मन जी धीउ खे घर में आणींदा घर में वाह दावा असां वसा घटायो हूंदो जीअं असां इन्हनि खे रोकियूं थियूं हे त इहे ज़िद था कनि मरंदा ये ॿई मरंदा ये वागुअ सां था मिटी कनि इहो हाजी लकुड़ उहो वागु आहे जेको नंढा त खाए वॾा बि खाए पंहिंजा बि खाए परावा बि खाए हितां जा बि खाए हुतां जा बि खाए दादा तूं भला भूरल खे चओ न त उन जी मथां ॻाल्हि मञनि त इहो रिश्तो न थिए हिते मूंखे बि लॻे थो त कंहिंजी कोन ॿुधंदा इहे तव्हां वारा मुड़ुस ॿई अॼुकल्ह हवा में पिया था उॾमनि हवा में ऐं जॾहिं उतां वापसि अची फाको कयूं न त मुंडी ज़मीन में हूंदनि टंगू आसमान में पोइ पाण ई पिया नूरल ऐं भूरल कंदा वठंदा हा दा असां बि इहे ई ॻाल्हि था कयूं त इहो लकुड़ हिननि जा हॾा बि रड़के खाई वेंदो माण्हू त आहे ई कोन इहो मुंहुं आदमखोर भली भजन
ओ मैदान थन जॾहिं भॼी भॼी थकिजी पवंदा न पोइ पुछंदोसांनि त तव्हांजा सजण कहिड़ा ऐं तव्हांजा दुश्मन कहिड़ा। हिकिड़ो वॻो महिरबानी करे हिन मां धोई ॾिजो त जीअं मां मटिया सफ़ा थप करे वियो खां। हा दा मां कपिड़ा धोई रखां थी ऐं इस्त्री बि कयां थी पोइ शाम खणी वञिजांइ। जंहिंखे लॻे मुते न आहे, जंहिंखे लॻे मुते न आहे, जंहिंखे लॻे मुते न आहे, खे लॻे मुते न आहे, जंहिंखे लॻे कुल कर निभागा कुल कर। अरे तोते छोरा अरे मोचड़ो जंहिंखे लॻे मुते न आहे, जंहिंखे लॻे मुते न आहे वाह। हर कंहिंखे लॻंदो थो रही कंधु बि नथो ॿुधे मरी बि नथो। अरे निभागा इहो पाण वरी ब्रेक वारो स्प्रिंग टाइट छो थो कराई रोज़ ॿ टे माण्हू तो ज़ख़्मी करी। हाजी साहब पंहिंजे वस में न आहियां, माज़रत जो तलबदार आहियां। अरे मोज़रत माफ़ी उन्हनि खां वठो जिन खे माज़ूर कयो अथई। पर हाजी साहब मूंखे इहो त ॿुधाए मूंखे पाण खे जेके धक लॻंदा आहिनि उन जो ज़िमेवार केरु आहे बा? उन जो ज़िमेवार आहे मोचड़ो। मोचुड़ इहो वरी मोचड़ो कीअं ज़िमेवार आहे बा? ओ ॿुधो कर अथई त मोचड़ो आहे घटि मानी अथव ढव ते। पुट जॾहिं 2-3 ॾींहं बुखो कटी ॾे न पाण ई सिधो थी वेंदे। हाजी साहब इहा बुख पाण खे ॾिजे त ॾिजे कीअं मरी वेंदासीं बा। हा उहो ईअं ॾिजे तूं वञी बुखो कट पाण वारे वतेरे जी ओता करे। हाणे हल अदी मांदाणी ख़ुशि आहीं? मां त ॾाढो ख़ुशि आहियां। तूं ख़ुशि आहीं त भली हुजे पर मां ख़ुशि न आहियां। निकिरे ता छो अदी छा थियो? साह बि खणणु कोन थी ॾे, बीठे पैर कढंदी छा भला? बीठे पैर इन्हीअ करे थी कढाई जो मुंहिंजो ॾेर नूरल आहे न उहो अॻ में ई तव्हां ते कावड़ियल आहे। वरी जेकॾहिं तोखे हिते ॾिसंदो त गोड़ कंदो। इन खां बहितर आहे त इज़त सां तां निकिरी वञ। ख़ैर आदि ख़ैर आहे, इज़त अचणी वञणी शइ आहे, बाक़ी बेइज़ती बरक़रार रहे। ॿियो त मां नूरल ऐं भूरल जी दिलि में कंदो ई न आहियां, छो त जॾहिं खां ते उबते सुबते जी ॻोठ में इज़त थी आहे न तॾहिं खां तो वारो मुड़ुस ऐं तो वारो ॾेर माण्हुनि खां पुछंदा था वतनि त इज़त नाले का कुराड़ी पाड़े में रहेव थी। पर पोइ बि तूं मुड़ंदे कोन। हा हल भला ॿुधा तूं ख़ुशि छा अथई? अदी ख़ुशीअ जी ख़बर इहा आहे त अधो सुबुतो ऐं अधो उबतो मूंखे कुर्बानी सां परणु था चाहिनि ऐं चाचे लकुण सां ॻाल्हाइण पिया थी। हेड़े हे छोरा शर्म कर। याई न आहे नानी मुहांडे उबतो ऐं सुबतो हुन उॾे खाधे लकुण सां ॻाल्हाइण विया आहिनि ऐं तो हुनखे अॻ में चाचो चवणु शुरू कयो आहे। सम्झ त कमु थी वियो अदी। मां हाणे अञा बाबा सां ॻाल्हाए आयो आहियां। अॼु या सुभाणे बाबो पुॼी वेंदो। हलो ठीकु आहे मामू उतरा थी अचे तुंहिंजी शादी भले थिए मां तोखे पलो ॾींदसि। फिलहाल हितां पेर ड्रा। अरे रे वरी तूं असांजे घर में बि चोई हा ॾंडो काथे आहे? छो वणंदसि तूं ॾंडो? निधण को आहे बेवायो आहे मुंहिंजो मारोट आहे मालकी वारो आहे कोन वेंदो हितां। हा हा माई हीअं माकड़ हींअर त पाण वॾी तकरीर पे कई त पेर ड्रा है। वरी जॾहिं मां चयो आहे त तूं चैनल ई मटाए छॾियो। वाह माई वाह। मूं ख़ुशीअ मां पियो चयोमांसि त फिलहाल हितां पेर ड्रा मूंखे घर जो कमु बि करिणो आहे। बाक़ी मारोट मां तुंहिंजी शादी में ॻाईंदसि बि नचंदसि बि। ये जेके कुझु ट्राजा करणा अथई न इहे वञी पंहिंजे भाइरनि जे घर कजांइ। हिते मथां खुर हणी तूं धड़ो थारी। अरे हल तूं निकिर। हा हा वञा थो दरवेश हरू पर जज़्बाती न थी। ब्लड प्रेशर बि वधी वेंदई ऐं वरी अदी मांदाड़ीअ जी बि बेइज़ती न कर। चङो अदी मुंहिंजे सेरनि जे लाइ तयारी कजो। थी वई तयारी सेरनि जी? पक ॼाण मां दोलो वॼाईंदुसि। अधो भूरल नचंदो हिते अंबोशू हणंदो ऐं हीअ माई सहरा वेही ॻाईंदई। पक हाणे हल हल निकुर निकुर। सहरा था कयो मंगलहारनि जे घर आयो आहे मुड़ुसु। ॿुधी तुआरे मोभी मामे जे पुट जा लफ़्ज़ हाणे मां दरवेश आहियां। इहा ई त ग़लती करे वियो। दरवेश ख़ुदा जा प्यारा हूंदा आहिनि। तूं त माण्हुनि खे ई न आहीं प्यारो रुगो थी विड़ विड़ा। जीअं था बुछड़ा थियो तीअं थी आकड़ वधेव। असां बुछड़ा वुछड़ा कोन था थियूं। ये सभु बुछड़ायूं ऐं कारवायूं तुंहिंजे भाइरनि जूं आहिनि। तव्हां ऐं तव्हांजे भाइरनि कहिड़ी कसर छॾी अथव? इहो ई त चाहियो था त नूरल ऐं भूरल थियल ॻोठ में बुछड़ा सो कयो था पिया। बुछड़ो कयो अथव ख़ुदा। असां त रुगो ज़रियो आहियूं। घणा साल मुंहिंजे भाइरनि जी मिल्कियत मालिक थी वेठा हुआ। हाणे हक़दार खे हक़ मिलियो आहे त तव्हांजो खुरणी थियूं लॻनि। फतको 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 ॾिसां त केसि ताईं था फतको। मां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए इहो दून खणी वॾा पई थी ऐलान करी कहिड़ी असांखे सीर पई आहे जो फतकऊं था पिया। सीर त आहे इज़त वञण बि सीर जी मिसल आहे।
तव्हांजी त टके जी इज़त न आहे, रुगो अथव भॼ भॼा। पर छो असांजो अची जीवन जंजाल कयो अथव? हा अॻे इन लकुड़ जी दुश्मनी घटि आहे, जो नवां दुश्मन बणिजी वर खणी खया अथव। ख़ुदा जी सड़ाई थिए, इन खां त मां जेल में चङो हुउसि। सच में जेल में चङो हो? नूरल खां मूं तोखे हिन लाइ घुरायो आहे, तोखे हाणे थोरो सबुरु करिणो पवंदो ऐं मुंहिंजी इज़त जे करे तोखे इहो ज़हर जो ढुक पीअणो पवंदो। सम्झी न सम्झी? छा सम्झी? केतिरो ज़हर जो ढुक पियार वरू कान, जॾहिं खां जेल जो आयो आहियां ज़हर जे ढुक जे मथां ढुक पियो थो पिया। इहो त मुंहिंजो जिगर आहे, इहो अञा ताईं जीअरो हा, ॿियो को हुजे हा त हींअर ताईं क़बर में हुजे ई हा, एतिरो ज़हर पीतो। ऐं इहा तुंहिंजी महिरबानी थींदी, इहे तुंहिंजा थोरा मां वक़्त ते ज़रूरु लाईंदुसि। सम्झी न सम्झी? छा सम्झी? असल में उबतो सुबतो ऐं हाजी लकुड़ पाण में मिट्री करण था चाहिनि, ऐं हाजी लकुड़ मूंखे चई वियो आहे त तूं नूरल खे चल विच में टंग न लाए। वञी खॾ में पवनि, उन्हनि में असांजो छा? रुगो मूं ते मुंहिंजे भाउ ते जेको हे ॻोठ वारा यो पिया था कनि न, माण्हू जो असांजो रत पी आहे न, मूंखे आई न झुझकी, वॾो गंद कंदो सन गोॾ ॿधी। गंदु न कजे, खेर सां या मिट्री थी वञे, तुंहिंजी वञायल इज़त मां तोखे वापसि वठाए ॾींदुसि। मां कोशिशि में लॻो पिया, बसि थोरो सबुरु कर। नूरल खान, इहा मिट्टी रुगो कोन थी थिए, सिर्फ़ मिट्टी जी ॻाल्हि कोन्हे, हाजी लकुड़ एवज़ में। अरे हल, तोखे कहिड़ी ख़बर हिननि मामलनि जी? जेसी ताईं मुंहिंजे मामलनि में टंग न आई न, मज़ो नथो अचे। अरे सरू, वॾेरो मां आहियां या तूं? वॾेरा साईं, वॾेरो तूं आहीं, मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे जो तुंहिंजी जुतीअ में पेर विझां वा। जुतीअ में पेर विझां? लानती, थधाई मोजा लत जूता त पाईंदो ई। पर हरू भरू हाल ए ॾेढ पकड़ो उखरी मुहान रो आदि लूसणे नाले चए पियो एवज़ जी का ॻाल्हि किथे इहो हाजी लूसणो उबते सुबते जे चोरी ॾेई 2-3 एकड़ ज़मीन त नथो निकिराएसि। न न, अहिड़ी ॻाल्हि ई न आहे नूरल, वध जी ॻाल्हि ई कान्हे, बसि ज़रू आहे तिरकड़ो सो ज़बान तिरकी वियसि। दादा बुरल जी अदा। यार आगाणी मुंहिंजी साउट बि हुई, मुंहिंजी ज़ाल बि हुई। यार इन खे तलाक ॾियण खां पोइ इहो जेको हाजी लानती लकुड़ रांदि रचाई आहे, दौलत दमामनि सां निकाह करे पंहिंजे घर आणींदुसि। यार अंदरि मुंहिंजो सड़ाई थो सफ़ा। यार मुंहिंजे सीने में बि धड़कंदड़ का दिलि आहे, को प्लास्टिक जो रांदीको कोन्हे जेको टिक टिक पियो थो करे। पता छा कजे? आख़िर कंहिंजे धर्म जी दाह ॾिठे, जेकॾहिं काकड़े जो नेसारो ठाहे दाहूं कंदासीं त असांजे वात मां जेको पाणी निकिरंदो, उहो पाणी माण्हुनि जे बूथनि में लॻंदो, ऐं उहे माण्हू पंहिंजा बूथ उघी असांखे पेरनि सां भूंडा ॾींदा। छो पेरनि सां भूंडा ॾींदा? हथनि में पोइ गिडड़ियूं पियल अथनि छा? अलाए, उहा त उन्हनि खे ख़बर हूंदी न। फ़िलहाल मूंखे ख़बर ई आहे त तुंहिंजे जज़्बात जे जिन तोखां पंहिंजी ज़ाल खसराई, ऐं हाणे साॻियो तोरी जज़्बात वारो जिन आहे न, झेड़ो झेड़ो कंदो थो वधे। त पोइ त बाक़ी ॿुधाए मां छा कयां? रेल जी पटड़ी ते सुम्ही हाजारी ने लालती लकुड़ जे शादीअ जा वेठो सहरा गाया, ओ अॼु मुंहिंजो राणल ईअं चवां, या वरी कंहिं बाहि सड़ियल बस जे टायर में बूथणी मुंहुं कारो कयां? ॿुधाए त ॿुधाए, कयां त छा कयां बुरा, छा कयां? तूं कुझु बि न कर, रुगो तूं माठ कर। माथ वरी असां बुरा कीअं कयां? ओ कंहिंखे ज़ाह ॾियां, कंहिंसां बुरस लिया, ओ पंहिंजे दर्दनि जी, पंहिंजे सूरनि जी वॾा बुरल कंहिंसां ॻाल्हि कयां, यार कंहिंसां सूरस लिया। अॼु सर्दी किनो वाव लॻंदो आहे त धप जे करे माण्हुनि जो नक ई सड़ी वेंदो आहे, पर जाते अना जज़्बात जो वाव लॻंदो आहे न, उते माण्हू जो अंदरि सड़ी वेंदो आहे। अदी गर्मी, तूं हजाणे जी नई शादी जी ॻाल्हि थी करी न? हा अदी, इन शादी थियण सां अधे नूरल जी निंड ई फिटी वई आहे। केॾी महिल खट जे सिरांदी में पियो आहे त केॾी महिल पेरांदीअ में, माडर में वात विझी कावड़ पे थो रोके। इहा नूरल पाण सां पाण कई आहे, छो छॾे हाजाणी के? जेकॾहिं हू मामे रे कावड़ जी हली वई हुई त कहिड़ो हर्ज थी पियो? 4 चङा हुया, उन्हनि खे विच में विहारे फ़ैसिलो करायूं हा, पोइ वञी पंहिंजी ज़ाल खे घर वठी अचे हा। हा भाॼाई, इन में त तूं सही आहीं, मां अॻ में बि सही हुयसि, हाणे बि सही आहियां। तव्हांजो भाउ नूरल भठीअ जो ॼावल आहे छा?
जो रुगो वात मां ॼर पियो उछले भाॼई अधे नूर लायो बुत दरामा त पोइ वञी वठी वॾी थिरज में सुम्हारे छॾियोसि थधो थे बाक़ी सॼो कमु लही वियो हाणे कुझु कोन थींदो अदा हाणे इहो किनो बूथ न कर पंहिंजो पाण खे संभाल बूथ खे हमेशह सुठो ऐं ख़ुशि रखंदो कर मुड़ुस थी मूं ॾाढी चरियो थियईं जा हा मोतबर थिए चिदी बि आए हा दी इहा ख़बर पई आहे त सभु वॾेरे जी औताक में गॾु थींदा हा उते संगा वधी जूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं तुंहिंजा भाइर ऐं तुंहिंजो इहो मामू हाजी लकुण खां संग घुरंदा हा ॾे वठ जी मिट्री आहे ईअं त थींदो न भाॼाई ईअं थियो न त मुंहिंजे भाइरनि जे मथां भित किरी पवंदी भित किरंदी त तव्हांजे भाइरनि खे कुझु कोन थींदो ॿ टे ॾींहं सूर थींदो न वक़्तु गुज़रण सां उहो बि सूर लही वेंदो न भाॼाई न जेका कल्ह मुंहिंजी भाॼाई मुंहिंजे भाउ जे भर में बीठी उहा अॼु दुश्मन सां थींदी तकलीफ़ त थींदी न ऐं उहा तकलीफ़ नूरल जे इज़त ऐं गैरत जूं नालियूं वहाईंदी उहे नालियूं हाजी लकुण ऐं हाजाणी खे त लोड़े विझंदियूं न पर इहो बि ॻोठ जे वॾेरे जो फ़ैसिलो हूंदो हाजाणी जी शादी लकुण सां थिए जेको असां सभिनी खे मञणो पवंदो न तव्हां कुझु करे सघंदो न असां कुझु करे सघंदासीं छो जो असांजे मर्दनि वटि असांजो को बि मान कोन्हे को तंहिं करे तव्हां चुप करे वेही ॾिसो त छा थो थिए छा वरी छा थींदो तव्हारो मामू इहो उतरादी त हाणे अची वियो हूंदो इजो ॼाण ऐलान थियो त हाजण जो संग हाजी लकुण खे था ॾियूं अड़ी ठाव ते बर्फ जो टुकड़ो रखाव समझी सभु थी कोई बि कुत्ते वारी ॻाड़ी हाणे को मुड़ी कोन थी हा परते बूथ न कर अदा परते बूथ न कर अलाह तोखे ॿी ज़ाल ॾींदो अदा ॿी ज़ाल इहे तुंहिंजा दर्द सभु ख़तम थींदा इहा जेका तुर आहे न इहा पाणे बंदि थी वेंदी भुला जॾहिं पंहिंजा चकर हणंदा आहिनि न उन चकर जा निशान इंसान ॾिसी नाहे सघंदो अदा हिन दौर में अहिड़ियूं क्रीमूं ऐं फार्मूला अची विया आहिनि जंहिंसां सभु निशान लही था वञनि पर ॿुध तोखे इहे पंहिंजनि वारा चक यादि आहिनि तोखे पंहिंजनि त चक कोन आया आहिनि अदा ही जेके सभु कमु पिया था कनि इहे पंहिंजा न आहिनि इहो कमु त चकनि खां घटि न आहे इहे जा निशान दिलो दिमाग़ जे तहे कुंड में फांसी पवंदा आहिनि अदा अदा इहे चकनि जा निशान त न आहिनि मूंखे लॻे थो त तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में ये चर्बी जा ज़रड़ा फांसी पिया आहिनि जंहिंजी तूं ॻाल्हि थो करीं भुलण तूं हिन महिल भोग करे जेका मुंहिंजी दिलि थो फैलाई न पर अदा तोखे ख़बर नाहे हींअर मुंहिंजी अहिड़ी हालत आहे जेकॾहिं इहा हालत कंहिं कोते सां थिए त कोतो मारी अचे होदा पर तूं कुते खां ज़ोर आहीं तूं कोन मरंदे हिकिड़ो कमु कर तूं हल घर त मां घर जो सीधो सामान वठी थो अचां ठीकु आहे शाबत मुंहिंजा भाउ तूं परवाह न कर मां वेठो आहे न भाउ जो बरदलो अलाह हयात ॾे दिलि पे हल मुंहिंजा भाउ घर अदा नूरल ही बाहर धुल से नहीं छाजियो है ना तोखे ख़बर न आहे छा तोखे त ख़ुशी थियणु घुरिजे अंबोशियोनी तुंहिंजे भेण जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि तूं हाजी लकुड़ पियो थो दोला वजरा भाई अच्छा हाजी लकण खुशी कई आहे छा भई जेके दोलनि जा ददका थी पई ॿुधी न ये नौका दौलत न मुंहिंजे ने हियांव ते था लॻनि हियांव ते अदा सच पुछी न त इन ॻाल्हि जी मूंखे ख़ुशी घटि ऐं दुख वधीक थो थिए छो जो तूं मुंहिंजो ॾेर आहीं भली इहो लकुड़ लालती लाऊं लहे वक़्तु फेरो खाईंदो भाॼाई वक़्तु फेरो खाईंदो ऐं जॾहिं वक़्तु फेरो खाधो न त इन लूसीअ लकुड़ खे त मां लाटूअ वांगुरु फेराई लाटूअ वांगुरु अदा त पोइ वक़्त जो इंतज़ारु कर हेॾो सारो पीलर मुड़सी पियो तो ॾकी सुस्ती वठी वई अथई तूं अंदरि हल त मां तुंहिंजे लाइ खंडु लूणु पाणी मिलाए खणी थी अचां हे छा थी पई मिलाई छा मसइलो आहे लूणु खंडु पाणी पाण में मिलायां पई अधे नूरल खे सुस्ती वतो आहे ॾाढो थो सम्झायांसि पर मूं वारो भाउ सम्झे ई कोन थो तुंहिंजी या मुंहिंजी ॻाल्हि हुनजे पिते ते ई कोन थी पए पिते ते नथी पए भला पितो कढायूंसि वड़े वाह नूरल ते जेकॾहिं पितो कढाईंदे त छा थी पवंदो बेपितो थींदो ॿियो छा थींदो बाबा जे पितो न हूंदुसि
न अहिड़ियूं ॻाल्हियूं दिलि ते ईंदसि न बीमार थींदो। ई आथे तूं वञी न अंदरि रे ऐं ही पाणी बि खणी वञीसि देरि त पीए। जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स, हिकिड़ा मिस्कीन वीचारा ॿिया त सवा बेतरस। जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स। हिकिड़ा तबीयत जा सफ़ा ॾींगा, ॿिया वरी घर में ड्रिजंदा ईंदा। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।